हेलो व्यूअर्स, मां आहियां अमीन जोयो ऐं अॼु असां मौजूदु आहियूं क़दीम सक़ाफ़ती माॻ ते। ऐं हिन वीडियो में तव्हांखे हिन माॻ जे बारे में ॿुधाईंदुसि त हीअ माॻ असां कॾहिं ऐं किथे डिस्कवर कयोसीं ऐं हिते पहुचण लाइ तव्हां कीअं अची सघो था। हिते हिन जे ॿाहिरां हिकु त हीअ तव्हां चइनी पासे जेको पाणी ॾिसी रहिया आहियो, चयो वेंदो आहे त माण्हू जेके चमड़ी जा जेके मरीज़ हूंदा आहिनि या ख़ारिश हूंदी आहे जंहिंखे, या दाणा निकिरंदा आहिनि जंहिंखे बुत में, उहे हिते अची इन मां विझंदा आहिनि त उहे सिहतयाब थींदा आहिनि। इहा इन इलाइक़े में हिकु आम ॻाल्हि आहे जेका पखिड़ियल आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त हीअ जेको वणु तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिन वण जी जेका ऊचाई आहे तक़रीबन 60 फुट आहे ऐं हिन वण जे हेठां जेको आहे लॻभॻि 200 माण्हू आराम सां वेही सघनि था। ऐं हिन जे बिल्कुलु साम्हूं ही जेको मंदरु ॾिसण में अची रहियो आहे, ही वीरनाथ जो मंदरु आहे। वीरनाथ जेको जोगी हुयो, नाथ मंडल सां उन्हनि जो तालुक़ु हुयो। हाणे अचो त मां तव्हांखे हिते हिन माॻ ते पहुचण जे लाइ तरीक़ो ऐं रस्तो ॿुधायां। जॾहिं बि असां सिंध में ज़िले दादू में ईंदासीं त दादू खां थोरो अॻियां हिकिड़ो तालको आहे खैरपुर नाथन शाह। वीरनाथ जो ही मंदरु खैरपुर नाथ जो जेको शहर आहे उन खां ओभर में तक़रीबन 3 या 4 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे ऐं उन जे भरिसां बोरड़ीअ जो हिकु तारीख़ी ॻोठ बि मौजूदु आहे, जंहिं जे विच ते ही मंदरु मौजूदु आहे। अॼुकल्ह माण्हू उनखे वीरल शाह चवणु शुरू कयो आहे ऐं हिन में अंदरि जेको आहे सो हिकिड़ी क़बर बि आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं त उहा क़बर बादजी आहे, जेको पंथ या जेको जोगी हो, जेको जॾहिं वफ़ात करे वियो त उनजी समाधि हिते हुननि माण्हुनि ठाही आहे। ऐं ही इन में टाइल्स बि लॻल आहिनि ऐं अंदरि फ्रेस्को पेंटिंग जो शानदार ख़ूबसूरत कमु बि थियल आहे। फर्श में बि ब्लू रंग जूं, साए रंग जूं ऐं ॻाढ़े रंग जूं टाइल्स लॻल आहिनि जेके ॾाढियूं ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। ऐं घटि में घटि ही 2 खां 3 सदियूं पुराणो जेको आहे सो टेम्पल लॻी रहियो आहे। पर हिन में हिकु समाधि बि मौजूदु आहे जीअं तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही किथे किथे फ्रेस्को पेंटिंग जा जेके आसार आहिनि उहे बि असांखे हिन में नज़र अची रहिया आहिनि। उनखां अलावा मथे छत में जॾहिं असां ॾिसंदासीं त उते बि कुझु आसार आहिनि पेंटिंग जा। हिन मंदर जे बारे में सभ खां पहिरियां सैयद हाकिम अली शाह बुखारी सिंध जी क़दीम आसारनि जी डायरेक्टरी में लिखियो आहे। उनखां अलावा इश्तियाक अंसारी साहब बि हिन मंदर जे बारे में लिखियो आहे। उनखां सवाइ श्री किशन कुमार आसवाणी पंहिंजी किताब सिंध में हिंदुनि जी तारीख़ ऐं मज़हबी विरसा में पिणु हिन मंदर जो ज़िक्र कयो आहे। ताज़ो साईं अज़ीज़ किंगराणी साहब पंहिंजी किताब ग्लिम्पसिस इनटू द हिस्ट्री ऑफ सिंध में पिणु हिन मंदर बाबति लिखियो आहे। ऐं पहिरियों दफ़ो हिन मंदर ते पंहिंजे दोस्त अहमद ख़ान जोयो ऐं यामीन जोयो सां गॾु 3 अगस्त 2020 ते वियो हुउसि ऐं हिन मंदर जी चङी तरह मूं वीडियो डॉक्यूमेंट्री ठाही, हिन जूं मापूं वरितियूं। उनखां अलावा जेको वणु आहे जेको हिन मंदर जे बिल्कुलु साम्हूं मौजूदु आहे, उन वण जी पिणु ऊचाई ड्रैग वेकर बि मूं जेका आहे सा मापी। पर हिन खे जीअं त हाणे माण्हुनि वीरल शाह जो जेको आस्थान चवणु शुरू कयो आहे, त आउं चाहियां थो त हिनखे पंहिंजी असलियत जेका आहे, जेको असली में ई बेसिकली मंदरु आहे, टेम्पल आहे, जीअं त तव्हां हिन जी कंस्ट्रक्शन बनावट जे नमूने आर्ट ऐं आर्किटेक्चर मां ॾिसी बि ॿुधाए सघो था त हीउ मंदरु हो। चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो।